अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में बलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, राना सना साहब अॼु कल्ह हिकिड़े प्रोग्राम ते वेही पीपल्स पार्टी ते माना हिकिड़े क़िस्म जो ॼण माना भड़की पिया। उन्हनि जो चवण त पीपल्स पार्टी रुॻो इहो त क्लियर थी वियो आहे त हाणे पीपल्स पार्टी रुॻो आहे पंहिंजी पोजीशन खणंदी रहंदी आहे, ऐं इहो न आहे जो पीपल्स पार्टी असांखे वोट ॾेई को अहसान कयो आहे असांजे मथां, असां हुननि खे आइनी उहिदा ॾिना आहिनि। तो अञा मस्तु थिया आहिनि 2 महीना हुकूमत खे, इत्तेहादी हुकूमत PDM-2 खे, त हिननि जा जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे मीडिया जी ज़ीनत बणजणु शुरू थी विया आहिनि। ऐं राणा सनाउल्लाह ज़ाहिर हींअर पहिरीं ओरिजिनली त शहबाज़ शरीफ़ जे वेझो हूंदो, पर अॼुकल्ह घणो नवाज़ शरीफ़ लॉबी आहे या नवाज़ शरीफ़ स्कूल ऑफ थॉट जो माण्हू आहे, त हू चए थो भई को उधर वरितो आहे छा असां पीपल्स पार्टी खां जो एॾी भड़कियूं था खाइनि। असांखे मतिलबु ॿिए लफ़्ज़नि में असांखे अगरि हुकूमत में सपोर्ट कयो अथनि त असां उन्हनि खे सदर ऐं हीअ ॿिया आइनी उहिदा ॾिना आहिनि, चेयरमैन सेनेट हाणे ॾींदासीं, त को थोरो ओरो कोन कयो आहे जो ही चेयरमैन इर्सा ते एॾो गोड़ कयूं। ऐं राणा साहिबु चवणो त अगरि नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म हुजे हा त उहे ॻाल्हि न मञे पीपल्स पार्टी जो, चए बाबा अभी तो फ़ैसिला कर दिया है। पर ॿिए लफ़्ज़नि में शहबाज़ शरीफ़ हो जेको पोइ हिते हटी वियो, असां वारो नवाज़ शरीफ़ हुजे हा त उहो मुड़ुसु माण्हू हो कोन पोइ हिते हटे हा। सो यानी शहबाज़ शरीफ़ ते बि राणा सनाउल्लाह अणसी तरह तनक़ीद कई ऐं चयो बाबा हीउ रवैयो ठीकु न आहे, ऐं पीपल्स पार्टी जे हिन रवैये जे करे ॿिया इत्तेहादी बि तव्हांखे ॾिसी ॿिया बि खरनि पिया, नखरा वधनि पिया। ऐं पोइ शायदि राणा सनाउल्लाह जे अहिड़े सख़्तु बयान खां पोइ मौक़ुफ़ खां पोइ अॼु शायदि या थी सघे थो अॻु में ई शेड्यूल्ड हुजे, पर शहबाज़ शरीफ़ साहब भॼंदो वियो आहे, वरी ज़रदारी साहब सां मुलाक़ात कई अथसि अवान सदर में। ॾिसो इहो त अञा त इब्तिदाई इश्क है, आगे आगे देखें होता है क्या, मतिलबु हीअ त अञा 2 महीना बि कोन थिया अथनि हुकूमत जे, हिन त हिकिड़ो सिर्फ़ु इर्सा वारो मामिलो आयो। ऐं नवाज़ शरीफ़ शहबाज़ शरीफ़ साहबु ज़ाहिर आहे त हू बि इहो सम्झे थो त हुनखे इन्हनि बेसाखियुनि सां गॾु हलणो आहे। हीउ घणो उसूली ऐं नज़रियाती थियण जी कोशिशि कई शहबाज़ शरीफ़ साहब त इहो किसो हलंदो कोन, लेकिन नवाज़ शरीफ़ जो जेको सोच आहे या नवाज़ शरीफ़ जो जेको स्कूल ऑफ थॉट या डॉक्ट्रीन या हुनजी जेका सोच जा हामी माण्हू आहिनि, उन्हनि जो ख़्यालु आहे त भई जेतिरो लाचार असांखे हिन सेटअप खे हलाइण जो आहे ओतिरो ई लाचार पीपल्स पार्टी खे बि हुजणु खपे। छाकाणि त अगरि इहो सेटअप न हलियो त नवाज़ लीग सां त जेका जुट थींदी सो थींदी, पर पीपल्स पार्टी खे कहिड़ो फ़ाइदो थींदो, MQ में कहिड़ो फ़ाइदो थींदो। लिहाज़ा एतिरा नखरा बर्दाश्त कया वञनि ऐं बाक़ी नखरनि लाइ जवाबु ॾेई छॾिजे। लेकिन बहरहाल शहबाज़ शरीफ़ साहिब हिन ख़्याल जो हामी न आहे। ऐं ईअं ॾिसो हींअर त शुरूआत आहे न, हींअर त अगरि को डिफरेंसिस थिया बि त हुनखे अंडर प्ले करण जी कोशिशि थींदी, ऐं जेके हिननि PDM-2 खे ठाहींदड़ ऐं हिननि खे इक़्तिदार में आंदड़ हल्का आहिनि उहे हिननि जो विच में पवंदा ऐं टियाकड़ी कराईंदा ऐं सर्चा कराईंदा। पर जे वक़्तु गुज़रंदो, मतिलबु अञा 2 महीना मस्तु थिया आहिनि, वरी 4 थींदा, वरी 6 थींदा, वरी 8 महीना 10 महीना, त पोइ हिकिड़ो वक़्तु ईंदो जो हुननि जी दिलचस्पी घटिजंदी वेंदी, छाकाणि त हुननि वटि उन महिल ताईं जेके हेठां क्राए आहे पब्लिक जी, माण्हुनि जी जेका दाह आहे ऐं जेको गुस्सो आहे उहो एतिरो वधियलु हूंदो जो उन महिल पोइ हुकूमत सां सिधी रीति गॾु बीहणु ॾुखियो थी पवंदो। छो न ही बेसिकली ज़ाहिर आहे को बि माण्हू जे माण्हू ते वॾी को जेका तनक़ीद थी रही हुजे या कंहिं ते को मतिलबु वॾी भरमार हुजे तनक़ीद जी, त माण्हू हुनखां थोरो पासीरो थींदो आहे त यार हाणे हिन सां गॾु हरू भरू मूं ते बि छंडा ईंदा। त असां वटि इहो ई किसो हीउ तव्हां ॾिसंदो त वक़्त सां गॾु ऐं ब्लेम गेम जेका शुरू थींदी, हीअ जेको त भई हीअ कनि पिया असीं त न पिया कयूं, त तंहिंजे करे ई चयो वञे थो या आउं बि मुस्तक़िल पहिरें ॾींहं खां चवां थो त हिन सिस्टम में हिकिड़ी फॉल्ट लाइन्स आहिनि, उहे कॾहिं लुॾनि थियूं, ज़िलज़िलो कॾहिं थो अचे उहो त ख़ुदा खे ख़बर, लेकिन हिन में आहिनि इन में इनबिल्ट खे छा चवंदासीं त कुदरती तौर ते हिन में कुझु मसइला आहिनि। कॉलर संतोष अग्रवाल कंदकोट मां। जी अग्रवाल साहब छा चवणु चाहींदा? सर उम्मीद त तव्हां ख़ैरियत सां हूंदो, अली काज़ी साहब बि ख़ैरियत सां हूंदो, अलाह पाक उन्हनि खे मदीने वारो जो ख़ैरियत सां रखंदो। असांजो हिकिड़ो ई सुवालु मुसलसल हले थो जेको संग्रार मां
प्रिया कुमारी 18 अगस्त 2021 सबील दौरान ज़ालमनि जे चंबे में क़ैद आहे ऐं कल्ह ज़ाहिद शाह जंहिंजे मथां इल्ज़ाम हुयो त उन जे क़ैद आहे कुझु वीडियो बि वायरल थियूं जेके गैर इख़लाक़ी माण्हुनि वीडियो रखियूं त उनजी माउ सां उनजा तालुकात हुया ॿियूं टियों उनजे करे हू जेको आहे उन न्याणी खे अगवा करियो उनखे धमकियूं ॾिनियूं या हे कयूं। तव्हांजे टाइम न्यूज़ संगरार वारे कल्ह हिकिड़ी रिपोर्ट ॾेखारी हिकिड़ी नंढड़ी हवेली आहे संगरार मां जिते कंहिंखे ताक़त ई न आहे उन सैयदनि को सवाइ उहो पखी बि हो त परंदो बि जेको आहे हेॾां होॾां हुजे त उहो चए थो त मां कोशिशि कंदुसि इनशाला ॿारड़ी बाज़ाब थींदी। जॾहिं एॾो सोशल मीडिया ते जेको आहे ट्रेंड हलियो आहे ॿियों टियों आहे पोइ 2.5 सालनि 3 सालनि खां पोइ उहो साईं प्रेस कॉन्फ्रेंस ते आयो आहे अॻे बि उनजा नाला अचनि पिया त हाणे उनखे कहिड़ी ज़रूरत पई जो हू प्रेस कॉन्फ्रेंस करे चए थो मां नंढड़ी बाज़ाब कराईंदुसि। जॾहिं हिकिड़ी नंढी बि तव्हां वटि आहे त बाज़ाब तव्हां छा कराईंदव? तव्हां वटि कैद में आहे त ख़ैर तव्हां हुनखे ठीकु आहे साईं। मोहम्मद कॉलेज मोहम्मद अशरफ थाना बलाकान मां जी लोराणी साहब छा चवणु चाहींदा? साईं अलीगढ़ साहिब खां मुंहिंजो सुवालु आहे हिते PDM 2 जेका गवर्नमेंट आहे मुंहिंजे ख़्याल में हुनखे 2 महीना कोन थिया आहिनि ऐं नवाज़ लीग तरफ़ां जेको राना सनाल आहे जेको हमेशह हिकिड़ो जरना मूड रखंदो आहे उन चयो आहे त को पीपल्स पार्टी असां ते एहसान कोन कयो आहे उन्हनि पंहिंजा आइनी उहिदा वरिता आहिनि ऐं सम्झा थो अञा 2 महीना बि कोन थिया त हीउ 5 साल जो लॉन्ग टर्म सफ़र कीअं निकिरंदो ऐं उहे ख़बरूं हुयूं त पीपल्स पार्टी ईद खां पोइ जेको फिडल कैबिनेट में शामिल थींदी जंहिंमें नवीद कमर शाज़िया मरी पीर अब्दुल कादिर जिलानी मुल्कान वारो राजा परवेज़ शरीफ़ मखदूम जमील ज़मा उहो कहिड़ी तरह शामिल थींदा हिननि त हींअर ई ॾार पई आहे हिननि खे रोशनी विझो त छा इहा PDM 2 गवर्नमेंट हली सघंदी 5 साल? ठीकु आहे साईं। साईं पहिरीं संतोष साहिब जेके संतोष साहिब हाणे तव्हां थोरो ज़ाती कयो पिया कंहिं माण्हू जो नालो खणी हुन ते इल्ज़ाम हणो पिया हाणे इहो त मुनासिबु न आहे ऐं हुन पाण न सिर्फ़ु तरदीद कई आहे शाह साहिबु जेको बि आहे उहो अलाए छा नालो अथनि बल्कि प्रिया जी वालिद बि हुननि सां गॾु बीही करे चयो आहे त हीअ इन्वॉल्व न आहिनि। हाणे इहो चवण ते को पखी बि पर नथो हणी सघे ईअं कुझु कोन्हे जेके हुजनि था ॾोहारी हू त ॾोहारी हुजनि था ऐं जॾहिं हुन ॾींहुं ख़ासि तरह आशूरा जो मौक़ो हो त हुन में त इलाही सारा लोकल माण्हू ॿाहिरां माण्हू अचनि वञनि पिया। हाणे इहो एतिरो तव्हां बिल्कुलु FIR कटे छॾी आहे इहो मुनासिबु न आहे ऐं ज़ाहिर ऐं हू इहो ई चवंदा को बि माण्हू इहो ई चवंदो त भई आउं बाज़ियाब कराइण लाइ कोशिशि मूंखे ख़बर न आहे किथे आहे छा आहे लेकिन जेको मूं अॼु टाइम ते सॼी रिपोर्ट ॾिठी पे जी फारूक सुमरो जी त उन में त हू पुराणी बि क्लिप्स कढी आयो जंहिंमें पुलिस जो हिकिड़ो को SSP हो हुन ज़माने जो उहो फरमाए पियो त साईं असां सां तुंहिंजे माइटनि कॉपरेट न कयो। जी हा एॾो नॉनसेंस दलील को ॾेई सघे थो SSP रैंक जो ऑफिसर मूं त पुराणो हो पर मूं स्टोरी में रिपोर्ट में हिसो भाई माइट कीअं कॉपरेट कंदा तव्हांखे जेके वणे अॼु बि खंबे खणी वञो सची करायो उहो चवंदा न असां जंहिंखे ॿधी अचूं पिया पोइ माइट चवनि पिया छॾायूं पिया भाई माइटनि जे चवण ते न छॾियो अगरि तव्हांखे पक आहे त हू को माइटुनि जो इन्वॉल्व आहे जेको पुलिस जी उछल कंदी यानी ॿिए लफ़्ज़नि में पुलिस सखर पुलिस इहो साबित करण ते हाणे रुधल आहे त प्रिया जी बाज़ियाबी न थी आहे त उनमें वधीक ॾोह उनजे माइटनि जो आहे हद थी वई नॉनसेंस ॻाल्हि भाई अगरि अक्सर अहिड़ा केसिस थींदा आहिनि जंहिंमें मुड़ुसु मर्डर में इन्वॉल्व हूंदो आहे को भाउ इन्वॉल्व हूंदो आहे बिल्कुलु पोइ उनमें पुलिस छा हुनजी मर्ज़ी सां गिरफ़्तारियूं कंदी आहे छा जिते शक हूंदो आहे आख़िर में उनखे ॿधंदी आहे उनखां सची कराईंदी आहे त इहे नॉनसेंस एटीट्यूड आहे ऐं हीअ जेको सोशल मीडिया ते बि बकवास हले थी पर पंहिंजी माउ भेणूं कोन अथनि जो ॿियनि ते इहे बकवास कनि था त हुनजो हुन सां नाजाइज़ ऐं अलाए छा ऐं छा बकवास ऐं तव्हां शाबाश हुजे संतोष साहिबु तव्हां ॻाल्हि खे रिपीट पिया कयो इहो महिरबानी कयो सभु माउ भेणनि वारा आहियूं इहो त न ॻाल्हि बकवास त न थियणु खपे मतिलबु सोशल मीडिया ते जंहिंखे वणे मुंहं में अचे जेको वणे बकवास करे छॾे उनजो त को ऐं पोइ असां वटि अहिड़ी शयूं वरी वायरल वधीक थियनि थियूं जंहिंमें अहिड़ो हिकिड़ो पर ॾिसो न हिन सां सिर्फ़ु हू हुन हिकिड़ी ॾुखायल माउ ते तव्हां इल्ज़ाम हणो पिया जी हा ॿियो केस ॾिसो न हुनजी बि तव्हां किरदार कशी कयो पिया सो दिस इज़ रिडिकुलस ऐं पुलिस जो कमु आहे त हू खोले ॾे मामले न की सोशल मीडिया जा माण्हू ऐं हिकिड़ो को पाण मुरादो हिकिड़ा साफ़ी थी वञनि था चवनि था बसि मूं वटि वॾो इनकशाफ़ अची वियो आहे छाकाणि त हुनखे पंहिंजी सोशल मीडिया ते वायरल करणी हूंदी आहे ॾिसो हीअ असांखे रिपोर्टर त कोन ॻोल्हे ॾींदो
पुलिस कोले ॾींदी न, ज़ाहिर आहे पुलिस कोले ॾे। ज़ाहिर आहे। सोशल मीडिया ते वेही फ़ैसिला अगरि थींदा त केरु ॾोहारी आहे केरु न आहे त बसि पोइ थियो, बसि उहो हल थियो। कॉलर वठिणो पोइ अब्दुल्ला सूमरो जैकबाबाद मां। जी सूमरो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर साहब। वालेकुम सलाम। साईं असां सम्झणु चाहियूं था ही जेको गैर फितरी जेको इतिहाद आहे नून लीग ऐं पीपल्स पार्टीअ जो इलेक्शन खां पहिरियां जेको आहे हमेशह असां इहो ॿुधूं पिया त जेका बि गवर्नमेंट ईंदी उहा डिलीवर कंदी, ख़ुसूसन जेको ॻाल्हि कई वञे पई त जेका महांगाई आहे जेका आसमान ते वञी पहुती आहे उन ते कंट्रोल कंदा, बेरोज़गारी आहे, एजुकेशन आहे, सिहत आहे, जेके बि इशूज़ आहिनि त साईं छा था चवनि त हीअ जेका हुकूमत आहे वाकई डिलीवर करे सघंदी न करे सघंदी। जेका महांगाई आहे या जी असांजो बजट आहे उहो जेको बजट आहे कहिड़े क़िस्म जो बजट हूंदो, उन सां अवाम खे जेको आम जेको अवाम आहे उनखे रिलीफ मिलंदो न मिलंदो। हिन वक़्तु बि माण्हू जेका सुकी मानी आहे पंहिंजे बच्चनि खे खाराइण जे लाइ उन जे लाइ परेशान आहे त इहो सिलसिलो। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर फराज़ मेमण हैदराबाद मां। जी मेमण साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम अली काज़ी साहब खे सलाम ऐं यासिर साहब तव्हांखे बि सलाम। सर कल्ह राना सनाउल्ला जेको आहे सो आयो मीडिया ते, उन चयो त अगरि असांखे सिंपल मेजॉरिटी ॾिनी वञे हा नवाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर थिए हा त असां मुल्क खे जेको आहे बहिरान कढी वञूं हा। ऐं ॿियो चई त पीपी वारनि तकड़ करे जेको आहे सो अरसा जो चेयरमैन असां कयोसीं, इन ते बि माना जेको आहे सो असांखे वापसि न वठियो वञे हा। ऐं नंबर ॿी ॻाल्हि आहे सर सिंध में सर बशीर मेमून साहब खे गवर्नर थियणु घुरिजे नी, हिन सिंध जा मसइला हल थी वेंदा। इहो मुंहिंजो सुवालु आहे। ठीकु आहे साईं। आख़िरी ॻाल्हि हुन सां ऐड करे वठां, हू जेके प्रिया जी ॻाल्हि थी पए त हुन में मूं उन स्टोरी में टाइम में ॾिठो त हू जेका वीचारी ॾुखायल अमड़ आहे हुनजी हू पुलिस वारनि जे पेरनि में पए पई त ॾाढी तकलीफ़दा सूरत हाल। ऐं पोइ ईअं ई तव्हां ॾिसो त हू जेको शिकारपुर मां ताज़ो हिन ॿारड़ी खे त जेको सिंधी गुॾी आहे हिनखे त 3 साल थी विया आहिनि, पर हाणे 8 सालनि जो महिरबान गुम आहे, अगवा थियल आहे शिकारपुर मां महिरबान भट्टी। पर हुन लाइ भला पुलिस शायदि कोई इहे ई कहाणियूं कंदियूं त माइट छो नथा जल्दी करे पैसा ॾियनि ऐं पोइ जल्दी छॾाए वठनि। शायदि पुलिस जो मौक़िफ़ इहो ई हुजे। अप्रोच ई हिलियल आहे सॼी। अप्रोच इहा ई आहे। हुनमें 2 SSPs प्रिया लाइ हिकिड़ी JIT ठही, हुन JIT जी रिपोर्ट त खोलियो छा हुई या उहो बि रुको आहे जेको माइटनि ते विझी बंदि करे छॾींदा। नॉनसेंस अहिड़े अफ़सरनि जे त ख़िलाफ़ु ख़ुदि कार्रवाई थियणु खपे जेके अहिड़ी नॉनसेंस अप्रोच रखनि था। ही पुलिसिंग आहे। एनीवेज़ अच्छा लोराणी साहिब जो ॻाल्हि करे आयुसि, अञा 2 महीना न थिया आहिनि। 5 साल कीअं हलंदी? कंहिं चयो हलंदी? बहरहाल हलंदी त हलंदी सही। जीअं हलंदा आहिनि असां वटि कहिड़ी जेका आहिनि तमामु स्मूथ हुकूमतूं हलंदियूं। वैसे राना सना वारी उहा ॻाल्हि सही हुई त इमरान खान साहब का वजूद ही नहीं होना चाहिए। हा उहा ॻाल्हि जेका कल्ह राणा सनाउल्ला जे ख़िलाफ़ु PTI वारा कोशिशि कनि पिया FIR कटराइजे, त मूं उहो ई चयो न एॾी हाणे वजूद न हुजण जी ॾिसो न हीअ की माण्हू जी मौत जी दुआऊं घुराइण या ख़्वाहिश रखणु, इहा सियासत आहे या क़बाइली दुश्मनी आहे? मरीम साहब पहिरों बि चई वेठी हूंदी सरकार। ॾिसो हिकु ॻाल्हि आहे, यानी तव्हां सियासत में कंहिंजे वजूद जे ख़ात्मे जे लाइ ख़्वाहिश रखो, दुआ कयो या को अमल कयो, इहा हिकु सियासत आहे। हिननि हीअ पंहिंजे पाण खे सियासतदान चवनि था, हद थी वई। अच्छा हू पोइ सूमरो साहब बि चयो त ही कीअं हलंदो, पोइ पाण में इतिहाद कीअं हलंदो, छा हलंदो, थींदी न थींदी, ऐं बजट छा ईंदो? सही बजट सूमरो साहब बजट असांखे अञा बि तव्हां बजट जो इंतज़ारु कंदा आहियो छा? जीअं ठका थींदो GST लॻंदी पेट्रोल ते, 50 रुपया अगरि पेट्रोल जी क़ीमत वधी वई लीटर, बजट अची वियो। 150% अगरि गैस जो वधाए छॾियूं अघु, त तव्हांखे अञा कंहिं बजट जो इंतज़ारु थींदो छा? इहो सॼो साल पाण ठाहिण बजट ईंदा आहिनि। उहो बजट जो ज़मानो हूंदो, पोइ साईं हुन सिगरेट ते हेतिरा पैसा वधी विया, पोइ खाजरो तेल ते हेतिरो वधी वियो, को ज़माना हूंदा। हाणे उहो सिधो सिधो आहे बजट में, बाक़ी त टैक्सिस बि स्लैब्स हेठि मथे कंदा थोरा घणा, उहो आम माण्हू जो हुन सां वञे कुझु कोन। हीअ त इनकम टैक्स पेयर्स जो इशू आहे। पोइ हुन में वधी सरकारी मुलाज़िमनि जी हेतिरी पघार वधाए छॾींदासीं, पोइ कैलकुलेशन थींदी आहे त हेतिरो ग्रेड वारनि खे हीअ थींदो। बाक़ी छा थियणो आहे? बाक़ी कुझु बि न हूंदो आहे बजट में। बाक़ी त हीअ बजट त रोज़ु तव्हां वटि मिनी बजट अचनि था। पेट्रोल वधी वञे थो, गैस वधी वञे थी, बिजली वधी वञे थी, बसि तव्हांजे लाइ असां लाइ बजट थी वियो न साईं। ऑटोमेटिकली हाणे हलंदी केतिरो हलंदी, छा कंदा, हाणे उहो त ख़ुदा ख़बर सही। हाणे उन ते छा ॻाल्हायां? फराज़ मेमण साहब उहा ई ॻाल्हि कई त सिंपल मेजॉरिटी हुजे हा त असां पूरो करे वञूं। मिलणु ॾियणु घुरिजे आहे। कंहिंखां घुरे पियो राणा सनाउल्ला? केरु ॾेसि आहे सिंपल मेजॉरिटी?
इहा ॻाल्हि त नवाज़ शरीफ़ साहब बि आख़िरी स्पीच में कई न 8 तारीख 8 तारीख सुबह जो मुझे मखलूत हुकूमत नहीं चाहिए नहीं चाहिए। उन्होंने कहा कैसे नहीं चाहिए, यही है, लेना है तो यही लो, नहीं तो चलो, ठीक है। सो मखलूत उसे के ॾिया जिन्हनि खे ॾियणी तव्हांखे सिंपल मेजॉरिटी उन्हनि न ॾिनी तव्हांखे, त हाणे पोइ उन्हनि सां ॾुख कयो तव्हां। ऐं चवनि था त बशीर मेमण साहिब अगरि गवर्नर थी वञनि, साईं उते नवाज़ लीग वारनि गवर्नरी त विरहाए ॾिनी आहे न साईं, हू को नवाज़ लीग वारनि गवर्नरी ॾिनी आहे MQM वारनि खे हिते सिंध में, उन्हनि जो ई अॻियां पोयां थियणो आहे। को ॾिसूं ज़ाहिर थो थिए केरु ख़ातून जो नालो बि हले थो, ऐं जी हा, साॻे जो बि नालो हले थो, हा टसूरी जो बि हले थो, ऐं हुन खुशबख्श शुजात साहिबा जो बि नालो हले थो। लेकिन हिन सां हू गवर्नर वटि को इख़्तियार थोरी आहिनि जो सूबे खे ख़ुशहाल करे या बदहाल करे। गवर्नर वटि कोई इख़्तियार न हूंदा आहिनि सवाइ गवर्नर पंजाब जेको HSN कॉलेज में घड़ियो आहे वञी, ॾिसो अशराफिया जे कॉलेज में अशराफिया घड़ी आहे, एग्ज़ैक्टली, ऐं जेको इल्ज़ाम आहे एग्ज़ैक्टली वो HSN कॉलेज हिकिड़ो पाकिस्तान जो प्रेस्टिजियस कॉलेज आहे, मतिलबु हिते त सॼी इलीट अशराफिया, बड़ा माण्हू सिर्फ़ु ख़ानबो ताईं पढ़ियल आहे न, HSN आहे न, त ही अशराफिया उते जो अंग्रेज़ प्रिंसिपल खे चए थो त मुबैना तौर ते त चीमा साहिब जे पुटनि जी फीस माफ़ कराए विया। हाणे हू फेडरल मिनिस्टर आहे जेको चीमा साहिब, 3 सालनि जी फीस, यार उनखे छा फीस जी खुटल हूंदो छा फीस में? गवर्नर साहिब खे थियो छा आहे? एॾी दादागिरी ॾेखारी अथऊं जो ट्रांसफ़र थी आहे पहिरां अहमद चीमा साहिब जी, त उन्हनि अप्लाई कयो आहे ट्रांसफ़र लाइ, त भई असां इस्लामाबाद था वञूं, त इन करे उन्हनि चयो असांजूं सीटूं लाहौर जे स्कूल में 3 सालनि ताईं पयूं हुजनि, त उन्हनि चयो ठीकु आहे पोइ तव्हां फीस ॾींदव 3 सालनि जी, त हुननि सीटूं बि रिज़र्व न कयूं, उन्हनि ॿिए खे ॾेई छॾियूं, हिननि फीसूं न ॾियूं, त उन ते इहो सॼो स्टैंडर्ड वियो आहे। पर यार हद आहे, हिकिड़े स्कूल खे तव्हां स्कूल जी मैनेजमेंट खे हलाइण ॾियो न, मतिलबु हाणे एतिरी तव्हां मुदाख़लत कंदो त हाणे हिन स्कूल कॉलेज जी हिकिड़ी रेपुटेशन आहे, तव्हांजी साख खे जी हा, जी हा, जी हा, दरवेश माण्हू आहिनि, छा हूंदा मतिलबु 40-50 लख रुपए जी 3 सालनि जी फीस छा हूंदी मैक्सिमम हिननि जे लाइ छा आहे पैसा। कॉल अरुण किज़री कराची मां, जी किज़री साहब छा चवणु चाहींदा? साईं मूंखे वधीक कोन्हे सवाल करिणो, मूंखे उहो ई जंहिं महिल आउं तव्हांजो TV ॾिसां पियो उन में जेको इहे स्टिकर जेके हलनि पिया रेड पटीअ ते, इहे इन्हनि में ग़लत सिंधी लिखियलु आहे, माना बुज़दिलाणी कार्रवाई में उन में ज़े कोन्हे या ताज़ियत में जेको आहे सो थिए थंब लिखियो पियो आहे, इहो इन ते थोरो तवजो ॾियो, छो जो ॾिसण सां काफ़ी तकलीफ़ थी थिए असांखे, ॿियो कुझु बि न आहे, महिरबानी। ठीकु आहे साईं, ॿियो बि कॉल डॉक्टर नसरुल्ला बलोच खैरपुर मां, जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं, मुंहिंजो अली कारी साहिब खां ओपिनियन वठिणो हो त सर ही जेकी तालके में या डिस्ट्रिक्ट जा जेके हेड्स वेठा आहिनि, एडमिनिस्ट्रेटर जेके वेठा आहिनि, उनजी का ख़ासि ड्यूरेशन बि आहे या जेको अचे थो त रिटायरमेंट ताईं उते वेठो आहे? छो त हिकिड़ी का ख़ासि ड्यूरेशन हुअणु खपे, साल हुजे 2 साल हुजे या 3 साल हुजे, छो त ॿिया जेके नवां यंग माण्हू अचनि था पिया उन्हनि खे बि मौक़ो मिलणु खपे। हेल्थ में ॻाल्हि था कयो, हेल्थ डिपार्टमेंट में कहिड़ी क्षेत्र ॻाल्हि था कयो? जी आसिफ साहब कहिड़ी जॻह लाइ ॻाल्हि था कयो? हेल्थ डिपार्टमेंट जी ॻाल्हि था कयो, एडमिनिस्ट्रेटर छा जा? तक़रीबन हेल्थ डिपार्टमेंट में ईअं ई आहे, जेको साहिब अचे थो त उहो रिटायरमेंट ते उते ई वेठो आहे। कहिड़े उहिदे मतिलबु हुनजी ड्यूरेशन का ख़ासि आहे या कानून में, या जेको आहे बसि रिटायर थी पोइ ईंदो, चाहे वो 3 साल हुजे 10? ठीकु आहे क़ज़ी साहब, बिल्कुलु अगरि तव्हां हीअं का शइ ॾिठी आहे हींअर हलंदी हुजे त आउं हुते शो में वेठो आहियां, पर न्यूज़ डेस्क खे ॾिसणु खपे, अगरि प्रूफ जी ग़लतियूं आहिनि त उहो ठीकु थियणु खपे। बलोच साहिब, हाणे अलाए कहिड़े खाते लाइ अगरि तव्हां उहे जनरली असां वटि, छाकाणि त पोस्टिंगूं असां वटि थींदियूं आहिनि हिसाब किताब सां, असां वटि सिस्टम में थींदियूं आहिनि, त अगरि उहो हमरा सिस्टम में ठीकु कमु पियो करे सिस्टम में, त बसि पोइ ताहयात वेठो हूंदो आहे। जी हा, जी हा, उहो सभिनी खातनि में आहे, सभिनी खातनि में। बाक़ी हाणे 3 साल त हूअं त नोयत 2 साल 3 साल हूअं त हर जॻह जी, ऐं जिथे न त पोइ 2 महीननि में ट्रांसफर, वरी 2 महीननि ॿियो, वरी 2 महीननि ॿियो, सिस्टम में हलण जी ॻाल्हि, जेको वेठो वञी सिस्टम में फिट थियो, अदरवाइज़ ज़रूरत ई न आहे। ऐं त पीपल्स पार्टी हिन ठीकु आहे, हिन सां बि जेको आहे नून लीग सां त ज़ाहिर आहे गवर्नमेंट में पाण में ठहंदा, पीपल्स पार्टी JUI सां बि हाणे फुल चाहे वेठी आहे, JUI जे माण्हुनि खे बि टोड़णु शुरू थी वई आहे। हाणे तव्हां उचाइण बि चई सघो था, ऐं चई सघो था त भई ठीकु आहे, को माण्हू हाणे पीपल्स पार्टी जी शानदार पॉलिसीज़ खां मुतासिर थी JUI छॾे, ऐं हीअ तला महमूद जी ॻाल्हि पिया कयो जी, आप KP मां KP मां सेनेटर आहिनि,
ॾिसो न तला महमूद साहिब खे मूंखे ख़बर न आहे केरु आहिनि ज़ाहिर आहे। पर हाणे कोई JUI में बि त किथां न किथां आया हूंदा ज़ाहिर आहे, कोई नज़रियाती को मदरसे वारा त मूंखे कोन पिया लॻा। बसि पोइ अॼु हुननि पंहिंजी पहिरीं हुननि जी ज़रूरतूं सियासी शायदि JUI पूरी करे रही हूंदी, हाणे पीपल्स पार्टी करे रही आहे, सुभाणे हिते नथी थिए ॿिए हंधि थींदो। सो बहरहाल लेकिन मौलाना फज़ल रहमान की ॻाल्हि ज़रदारी साहिब खां इहा ॻाल्हि वणंदी त काफ़ी मॉनिटरी सपोर्ट कंदो JUI खे KP में। बहरहाल उहो त ज़ाहिर आहे इहे सभु इन करे हूंदा आहिनि JUI में, बाक़ी त सो न लेकिन आउं इहो नथो चाहियां, आउं इहो चाहियां थो त पार्टियुनि में अचणु वञणु थींदो आहे, पर हाणे पीपल्स पार्टी मतिलबु जेको ज़रदारी साहिब जी पर्सनल मौलाना फज़ल रहमान सां हिकिड़ी इक्वेजन हूंदी, उहो त इलेक्शन्स खां पोइ काफ़ी ख़राबु थी वई आहे। इवन सिधो जेको मौलाना फज़ल रहमान इल्ज़ाम हया हा ऐं हुन में इहो बि चई त मतिलबु हुननि खे डपो त आउं ऐवान सदर लाइ उम्मीदवार हूंदसि, त ज़ाहिर ज़रदारी साहिब ॾे इशारो ऐं पोइ चई त पूरे सूबे जी जेका आहे असेंबली ख़रीद थी वई, पंहिंजूं तिजोरियूं खोले छॾियूं वयूं। त हू हिकिड़ी हाणे थोरो पर्सनल बि मामिलो ख़राबु थियल आहे ॿिन्ही जे विच में। अच्छा हेॾो गवर्नमेंट में हले थो पियो, होॾां हू जेका ऑपोज़िशन आहे PTI उन में बि मसइला उभरणु शुरू थी विया आहिनि। शेर अफ़ज़ल मरवत जे हवाले सां पंहिंजी हुननि जी कोर कमेटी में जहिड़ा था थियनि, वरी शेर अफ़ज़ल मरवत साहिब त इहो क्लेम बि करे छॾियो आहे त PTI जो जेको पंजाब में हिकिड़ो फॉरवर्ड ब्लॉक ठही चुको आहे। ॾिसो शेर अफ़ज़ल साहिब ते मरवत ते मूंखे ख़बर न PTI में ही मुंहिंजे ख़्याल जेॾी ताईं ख़ान जी जेका ओरिजिनल पहिरीं पाण हुनजी हुकूमत हुई उन में हिन माण्हू जेको घणो ज़िक्र फ़िक्र न थींदो, हीअ जी गिरफ़्तारी खां पोइ उभरी आयो जेके जलसा वलसा जुलूस वुलूस कढाया आहिनि, त हिन जी ॿोली ऐं हिन जा जेके मौक़फ़ ऐं बयानात PTI जी शयुनि सां टकरार में त रहिया आहिनि। हिन माण्हू खे PTI कीअं बर्दाश्त बि करे, हू PTI जे अंदरूनी मामिलो आहे, लेकिन ही जेसि ताईं आहे ऐं ही जेको हिन जो अंदाज़ सियासत आहे ऐं अंदाज़ गुफ़्तगू आहे, ख़ुदि PTI वारनि जो इल्ज़ाम आहे त ही किथां ॿिए हंधां बि शायदि लाइन लफ़्ज़ वठणु त ग़लति थींदो, पर कुझु ॿियनि हंधनि तां बि ख़्यालात सां मुस्तफ़ीज़ थींदो आहे, ख़ुदा ख़बर। लेकिन बहरहाल एक्सट्रीम ॻाल्हियूं करे थो। ऐं बाक़ी हू जेका ॻाल्हि आहे त पंजाब में फॉरवर्ड ब्लॉक PTI जो, इहा ॻाल्हि त काफ़ी अरसे खां मूं बि चई पिए, मूं वटि इंफॉर्मेशन आहे, मुंहिंजो हुते ठहंदो त सही, हिते बि ठहंदो ऐं फेडरल में बि ठहंदो। ही PTI खे एतिरो ई बि आस्ते आस्ते सीटूं त खटिजणु शुरू थी वयूं आहिनि, क़ौमी असेंबली जूं त घटिजणु शुरू थी वयूं आहिनि, रीकाउंटिंग थिए थी त 8,000 वोट जेके आहिनि उहो 8,000 खटियल PTI वारो 8,000 हाराए वञे थो, त उहो त थिए पियो, पर उहो घणो नथो थी सघे, त फॉरवर्ड ब्लॉक वारो कमु त जारी हूंदो ऐं कंहिं बि मुबारक ॾींहं ते तव्हांखे उहो साम्हूं नज़र अची वेंदा। लेकिन इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते तय आहे त जेके PTI वारा पंजाब या क़ौमी असेंबली या किथे बि KP में हिन महिल PTI खे छॾींदा त हिननि जी जेका सूरतहाल थींदी उहो को हिकिड़ी आम लोटे वारी न थींदी हिननि सां, छाकाणि हींअर PTI जो जेको सपोर्टर आहे उहो ॾाढो हींअर हिकिड़ी जज़्बाती हद ताईं पंहिंजी पार्टी ऐं पंहिंजे लीडर सां बीठल आहे। उहो हिन महिल मतिलबु अगरि को छॾींदो त थी सघे थो उनखे घरां बि मुखालफ़त अची वञे, लेकिन बहरहाल ॿिए पासे खां बि प्रेशर सवायो हूंदो। अच्छा नून लीग जी ऐं हुनजो पोइ सियासी मुस्तक़बिल ॾुखियो थी पवंदो। हीउ 2-3 साल कमाए वठंदो जेको हुनखे हुकूमत में मिलणो आहे। 2 साल चलो 5 साल, ओके सॉरी, हाँ चलो तो 5 साल, अगर आप कहते हैं तो आपके बेहद इसरार पे 5 साल। इमाम दिलो मला नारोमा जी मला साहब छा चवणु चाहींदा? सर पहिरियों त तव्हांखे सलाम। हे कंदकोट कश्मीर ईअं बसि धाड़ेलनि जे हवाले ई हूंदो, गवर्नमेंट जी का रिटबाल थींदी या सिर्फ़ु बसि ईअं ई माण्हू पंहिंजी मदद पाण पिया वञनि? ठीकु आहे साईं। मला साहब सिर्फ़ु कंदकोट कश्मीर छो, वॉट अबाउट शिकारपुर, वॉट अबाउट घोटकी, वॉट अबाउट हैदराबाद, सक्कर, लाड़काणो किथे हालत ख़राबु आहे। जी दुआ कयो। जी अच्छा, त हिन वक़्तु इहा का अहिड़ी फिल्म नथी अचे न नून लीग जेका पंहिंजी नज़रियाती जेका नवाज़ शरीफ़ वारी सोच आहे या नवाज़ शरीफ़ जी जेका इवन या जेका हिकिड़ी हूंदी त बसि कहिड़े तरीक़े सां पंजाब सिक्योर थिए, वफ़ाक़ वारी गवर्नमेंट शहबाज़ हलाए न हलाए जेको थियणो अथसि थिए, ईअं मुमकिन न आहे न, ईअं मुमकिन न आहे न। फोकस कंहिं दोस्त पहिरीं फ़ोन ते चयो त पीपल्स पार्टी शायदि ईद खां पोइ कैबिनेट में हली वेंदी,
मोहम्मद लुरानी साहब बि चयो त ठीकु आहे, नाला बि खणणु शुरू कयूं इम्कानी काबीना फेडरल मिनिस्टर्स जा। से बिल्कुलु मूंखे त काई हैरत न थींदी, ऐं ज़ाहिर नवाज़ लीग वारो जो प्रेशर हूंदो, ऐं पर दोस्त जो ख़्यालु हो त जॾहिं वज़ीर थी वेंदा त इख़्तिलाफ़ात अञा वेतर वधंदा। ऐं सम्झा थो न, पोइ त हुकूमत जो बाज़ाब्तो हिसो हूंदा न। पोइ त काफ़ी अरसो पीपल्स पार्टी खे हुन मौक़ुफ़ जी वज़ाहत पेश करणी पवंदी जेको बिलावल साहब हुकूमत ठाहिण महिल कई त असां हुकूमत में शामिलु न थींदासीं, असीं सिर्फ़ु हिमायत कंदासीं। अगरि काफ़ी अरसो त इहा तनक़ीद थींदी रहंदी पीपल्स पार्टी त भई तव्हां त चयो त असीं वज़ीर न थींदासीं, पोइ छा थींदो। पर आउं तव्हांखे हींअर बि अर्ज़ु कयां पियो, मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो जॾहिं ऐलान थियो, ऐं वरी अर्ज़ु कयां त बिल्कुलु थींदा वज़ीर, छाकाणि त ज़ाहिर प्रेशर ईंदो न। पोइ त गवर्नमेंट जी हुननि खे बि ताईद करणी पवंदी, गवर्नमेंट जी अपॉइंटमेंट्स खे गवर्नमेंट जी बिल्कुलु कंदा सर। ॾिसो जेके पॉलिसी इशूज़ आहिनि न, उहो त ॿिन्ही खे ॿाहिरां ॿुधाया वेंदा त ये तो आपको करना है, त उन ते को नवाज़ लीग जो प्रपोज़ल थोरी हूंदो। ऐं शहबाज शरीफ़ साहिब खे बि हीअ हाणे 16 महीना उन इतिहादी हुकूमत हलाई आहे, उनखे हीअ गेम अची वई आहे त जेको बिल पास कराइणो हूंदो, जेका शइ काबीना मंज़ूरी कराइणी हूंदी, उहो चइबो त हुतां आई आहे, भले इनकार कयो पाणे मों ॾिजो, त उहो हली वेंदो किसो। कॉलर सां गॾु अकील अहमद शिकारपुर मां। जी अकील साहब, छा चवणु चाहींदा? असांजो सवाल आहे त PTI जूं MLA माना शुरू थी वयूं आहिनि, हाणे उहे माना गवर्नमेंट ॾे अचनि शुरू में, इहे कहिड़ा कारण आहिनि, कहिड़ा सबब आहिनि, छा इहे सीटां गवर्नमेंट खे मिली आहे की क़ौमी असेंबलीअ मां कुझु बिल पास त न थींदा कहिड़ा फ्यूचर जे हिसाब सां अमेंडमेंट कानूननि में कयूं वञनि, जेके माना असुलु मक़सदु इहो आहे, इहो साईं। जी साईं, सही सीटां घटिजण शुरू थी वियूं आहिनि, सीटूं घटिजंदियूं, ऐं अगरि अञा बि कमु हुन सां न थींदो त थी वेंदो फॉरवर्ड ब्लॉक बि ठही वेंदो, ऐं पोइ हीअ कमाल पार्लियामेंट हूंदी जंहिंमें का हिकिड़ी पार्टी बि अक्सरियती पार्टी न हूंदी, पर गॾिजी सॼी ही 2 भाङे 2 जी अक्सरियत रखंदा। इहो कमाल असांजे मुल्क में इहो बि लक़ाब पाण ॾिसंदासीं त न नवाज़ लीग वटि हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन आहे, पीपल्स पार्टी वटि आहे, न MQ वटि आहे, न अलिफ वटि आहे, न ॿिए वटि आहे, पर सभु गॾिजी सॼी हीअं थोरे मेंबरनि खां बचिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल 25 मेंबर अगरि 25 मेंबर अगरि हीअ थी विया, फॉरवर्ड ब्लॉक ठही वियो, ऐं हू ज़ाहिर फॉरवर्ड ब्लॉक ठहंदो त हुकूमत सां गॾु बीहंदो, नाम निहाद मुखालफ़त कंदो, बाक़ी त हुकूमत सां गॾु बीहंदो, त 2 भाङे 2 थींदी। त बिल्कुलु तव्हां जेको इशारो ॾियो पिया अकील साहब, त छो न आइन में पोइ तरमीम थी सघे थी, पोइ आइन में घणी तरमीमूं करे सघजनि थियूं, ऐं घणी तरमीमूं थींदियूं पोइ फ्रॉम दिस। ओके, इन एॾी वीक गवर्नमेंट मां इहे उमेदूं बि लॻाए सघजनि थियूं। न ज़ाहिर नंबर गेम पूरी थी वेंदी, उहो पीपल्स पार्टी खे नुक़सानु न थींदो अगरि कुझु अहिड़ियूं अहिड़ियूं। हाणे मूं त इहो कोन चयो त कहिड़ी तरमीमूं ईंदियूं, फ़िलहाल ताईं त कुझु चई न सघिजे, हाणे अॻिते लॻो पिया कहिड़ी तरमीमूं अचनि थियूं। ऐं सभु इमरान ख़ान साहिबु अॼु जेको आहे उहो हल्के फुल्के सुरनि में ज़ाहिर आहे काफ़ी ख़दशो बि हुयो कल्ह ताईं, त अलाए छा आहे सूरत हाल छा आहे, पर वकीलनि खे मुलाक़ात करणु ॾिनी वई, वरी इमरान ख़ान साहिबु पंहिंजी 190 मिलियन पाउंड वारे केस में जेको आहे ॻाल्हायो बि आहे। हू चवनि था त मूंखे अगरि जेल में रखिणो अथव रखो, जेतिरो टाइम तव्हां रखणु चाहियो, पर मुंहिंजे लीडर्स खे छॾे ॾियो। जी शायदि डॉक्टर यास्मीन शाह ऐं परवेज़ इलाही लाइ चयो त ॿई बीमार आहिनि, बुज़ुर्ग बि आहिनि, उन्हनि लाइ चयो अथसि त उन्हनि खे छॾे ॾियो। छो हाणे लेकिन आउं नथो सम्झां त को ख़ान जी ॻाल्हि खे को वरंदी मिलंदी। हा, अगरि इहो ॾिठो हिननि के रिपोर्ट्स आयूं सरकार खे त हीअ कुझु ख़ुदा न ख़ास्ता सफ़ा वेझो वञी पहुता आहिनि, त पोइ तकड़ कंदा त हुननि खे आख़िरी ॾींहंनि में छॾे ॾियनि। लेकिन वॾी इंसान हिकिड़ी तनक़ीद थींदी, लेकिन हुकूमत खे जेके बि धुरियूं हींअर आहिनि, ख़ासि तरह 8 फरवरी जे इलेक्शन खां पोइ हुननि ॾिसी वरितो आहे त आवाम में मक़बूल हुजणु न हुजणु मैटर ई नथो करे, सां इलेक्शन जो को तालुक़ु न आहे, बदकिस्मती आहे। पहिरियां वरी बि मैटर कंदो, थोरो घणो ख़्यालु हूंदो, हाणे उहो ख़्यालु बि चवंदा छाजो, हीउ ॾिसी वरितोसीं न 8 फरवरी ते, जेके खटाइणो आहे खटाइणो आहे, जेके न खटाइणो आहे न खटाइणो आहे, त तकलीफ़ था सोचिया। इन ते हिकिड़ो सुवालु अचे थो पियो, कॉलर वठी वठो, मीर एजाज़ टालपुर टडरिया मोहम्मद। जी टालपुर साहब, छा चवणु चाहींदा?
सलाम हुजे। कायद साहब खां सवाल है, 4 साल इमरान खान जी हुकूमत हुई त जुडिशरी इस्टेब्लिशमेंट हुकूमत हिकिड़ी पिच ते हुआ, कॾहिं हुन डिलीवर कोन कयो। हींअर बि साॻी सिचुएशन आहे त जेका हींअर जूं जेके हुकमरान पार्टियूं आहिनि, इस्टेब्लिशमेंट जुडिशरी हिकिड़ी पिच ते आहिनि, को बि डिलीवर कोन पियो कनि। साईं मैंडेट स्ट्रेट हुजे या मैंडेट 2/3 हुजे, मैंडेट जहिड़ो भई माण्हू जेको माण्हू त रुली वियो, माण्हू वीचारो त मरी वियो, आम माण्हू त हालत ॾिसो। फेडरेशन फेडरल हुकूमत जेका बिजली असां वटि हेॾी महांगी आहे, 12 कलाक जीअं लोड शेडिंग आहे, उन खां पोइ गैर चली गैस असां वटि मिले थो। माफिया जो पूरो कंट्रोल आहे। भाड़े जी माफिया माण्हू कराची में मोबाइल तां माण्हू मरनि पिया, ऐं असां वटि जेको आहे भाण जेको आहे 5000 वारो 12,000 ते पुॻो आहे, कणिक 4000 वारी 3000 में केरु कोन पियो वठे। पूरो माफिया जे चंबे में जहिड़ो बि हाल आहे, माण्हू त रुली वियो। पोइ पेट कॾहिं कमु ईंदो माण्हुनि खे? इहो सवाल है कायद साहब के भाई। ठीक है साईं, मैं भी कॉलन जफर नकवी हैदराबाद में। जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम, मेरा बेटा यासिर, मौला सलामत रखे। कायद साहब आपको भी सलाम हो, सलामत रहें आप लोग। वालेकुम सलाम। कायद साहब आपने तो बड़े अच्छे स्कूलों में माशाल्लाह पढ़ा है, मुझे पता है बचपन से, सेंट बोनावेंचर और सेंट मैरी। एक बड़ा अच्छा कॉलेज हमारा एचिसन कॉलेज है लाहौर में, जो आप देख रहे हैं इस वक्त पाकिस्तान में क्या हादसा हो रहा है कि एक वहाँ बाहर से आया हुआ प्रिंसिपल जो अपनी पूरी छड़तोड़ कोशिश करके उस कॉलेज के बच्चों को सही तालीम दे रहा था, बगैर किसी तफरीक के, ना किसी वफाकी वजीर, ना कोई जो भी हालात चल रहे थे। मतलब ये कि जो इदारे हमारे रह गए हैं, आखिर में वो काजी, वो कौन सा साहब, काजी साहब आहद चीमा साहब माशाल्लाह, वो इतना खते गुर्बत से नीचे कि उसे अपने बच्चों के लिए फीस माफ करानी थी, उन्हें बच्चों को वहां से निकालना था। पूरे मैं समझता हूँ लाहौर में एजुकेशन है, और जो सिविल सर्विस वाले बाहर निकले हैं सर, क्या ये हम PIA को बैठे, जिसने बनाई थी एमिरेट्स बनाई थी, हम सारी चीजें, हमारा भुट्टो साहब ने एक वो स्टील मिल बनाया था, अब हमें किस अंजाम तक पहुंचा के छोड़ेंगे ये लोग? किबला कोई तनजुली की हद होती है। हमारी मुट्ठी में से सारी रेत तो बिखर गई। काजी साहब थोड़ा सा सर रोशनी डालें। सर मेरिट का कत्ल क्यों कर रहे हैं? ये कई लाख हमारे बच्चे पाकिस्तान से जा चुके हैं, ये हमें क्यों तबाह कर रहे हैं? काजी साहब ये दो फिर घराने मिलकर प्लीज सर रोशनी डालें। थैंक यू जी। पहिरीं मीर साहब चयो त ही सॼी 4 साल सूरतहाल बयानु कयो, ऐं ख़ान 2.5 साल रहियो, हुन सां गॾु पेज थियो आहे। हींअर थोरो फ़र्क़ु इहो आहे त हुन महिल बाक़ी समूरी सियासी पार्टियूं मुखालिफ़ हुयूं, ख़ान जे सिर्फ़ु ख़ान इस्टेब्लिशमेंट ऐं जुडिशरी हिकिड़े पासे हिकिड़े पेज थियो आहे। हींअर सवाइ PTI जे बाक़ी सभु हिकिड़े पेज ते, त हीअ थोरो वधीक सघारा बि आहिनि। नवाज़ शरीफ़ साहब अची चयो आहे त 1.5-2 सालनि में ठीकु थी वेंदो, पटड़ी ते मुल्क अची वेंदो, ॾाढी सूरतहाल ख़राबु आहे पर ठीकु थी वेंदो, हुन पूरो उमेद आहिनि 1.5-2 सालनि में। मीर साहब अगरि तव्हां नवाज़ शरीफ़ साहब सां इतफ़ाक़ कयो त तव्हांखे मुतमइन थी वञणु खपे, पर ॾुखियो लॻे पियो। तव्हां हिकिड़ो जुमिलो ईअं एज़ ए रिमार्क, पासिंग रिमार्क, ईअं मीर साहब ईअं रवानगी में चई वियो, साईं यार मैंडेट कहिड़ो बि आहे पर हीअं आहे पोइ हूअं आहे, पर हीअं मसइला आहिनि। सही जेको तव्हां नुक़्ते खे मिड़ी करे वियो, साईं मैंडेट बड़े यार जाली आहे, असली आहे, ख़ैर आहे, पर मतिलबु माण्हुनि जा मसइला हल छो नथा थियनि, कमु छो न थिए? सही इहो ई त मसइलो आहे। ॾिसो अगरि मूंखे इहा ख़बर हुजे, मूंखे यासिर खे, त असांजो शो के ॾिसे न ॾिसे असांजी पघार पकी आहे, ऐं असां हिते वेठा हूंदा आहियूं, पोइ पाण हिते वेही उबासियूं ॾियूं, छा कयूं, वरी मश्करी कंदा रहूं, छाकाणि असांखे परवाह ई कोन्हे त माण्हू ॾिसनि। एग्ज़ैक्टली। त ईअं जॾहिं साईं मैंडेट तव्हांखे जेन्युइन मिलंदो आहे त पोइ तव्हांखे परवाह हूंदी आहे त माण्हू तक में छा सोचींदा, माण्हू मुल्क में छा सोचींदा। मीर साहिब उहा जेकी ॻाल्हि खे तव्हां मिड़ी करे वियो, असल हिकु नुक़्ते विच ॻाल्हि मुक्ति आहे, उहो ई नुक़्तो आहे। जी हाँ। नकवी साहब अब वो तो उस पर मैं पहले भी बात करा है HSN के हवाले से, और बिल्कुल जब आप, मैं इधर किसी एक शख्स या उहदे की बात नहीं कर रहा हूँ, वहाँ पर तो गवर्नर और आहद चीमा और ये HSN के वो प्रिंसिपल प्रॉब्ली थॉमसन, मिस्टर थॉमसन समथिंग है, मैं उनकी बात नहीं कर रहा, मैं एक जनरल बात कर रहा हूँ कि देखिए 2 तरीके होते हैं किसी भी जगह, किसी समाज में, किसी इदारे में तबाही कराने के लिए। एक तरीका होता है कि आप अंदर नीचे से लोग भेज दें
जो काम काज को ख़राब करें दानिस्तगी से और एक साजिशें करें और उसमें कोई वो करें। दूसरा तरीका ये होता है कि आप एक मैं फिर कह रहा हूँ, मैं इस पर्टिकुलर हवाले से नहीं कह रहा हूँ, मैं एक जनरलाइज बात हूँ कि आप एक जो मुखिया होता है उसमें एक नाहिल आदमी बैठा दें, यस तो वो खुद ही काम कर देगा, खुद ही ख़त्म हो जाएगा। तो हमारे मुल्क में ये खासे अरसे से ये हो रहा है कि बस फिर वो ऊपर वाले खुद ही कर, अब वो दानिस्तगी से करते हैं, नादानिस्तगी में करते हैं। यानी आप देखिए कि आज बड़ी फ़ख्र से इसाक डार साहब कल कह रहे थे कि जी हमने बरतानिया से बातचीत चल रही है, इंशाल्लाह इस महीने हम PIA की हमारी परवाज़ें खुल जाएंगी बरतानिया के लिए। वो बात कैसे भूल गए कि वो जो वज़ीर साहब थे जो अब मेरे ख्याल में नवाज़ लीग में या पता नहीं पीपल्स पार्टी में किस में, उन्होंने जो एक इमरान खान के दौर में एक नॉनसेंस एक स्टेटमेंट दिया था कि जी हमारे तो पायलटों की डिग्रियां जाली, वो आज तक हम भुगत रहे हैं। तो एक फ़र्द जो सरबराह है आपको वो चाहिए जो चीज़ों को तबाह कर दे। एविएशन मिनिस्टर थे उस वक्त, एविएशन मिनिस्टर थे, रेलेवेंट मिनिस्टर थे। तो अब उस पर अब मैं तो किसी इस पर, लेकिन बहरहाल एक इदारा है, हमारे पास इदारों को इसी तरह से मुख्तलिफ मुदाखलतें करके मामलात करके तबाह किया गया। हमसे ये हज़म नहीं होता कि हम फलां हैं और हमारा हुक्म उदूली की ओर है। भाई उनका अपना सिस्टम है, अगर वो आज आपका हुक्म मानेंगे तो कल किसी और का भी हुक्म मानेंगे, तो फिर इदारा तबाह हो जाएगा। अच्छा, एक जेको सवाल ज़हन में जेको कि इमरान खान जे हवाले सां जेका ॻाल्हि हली, जीअं तव्हां ॻाल्हि कई त अवाम जी माना परवाह न आहे हिन वक़्तु। ऐं पहिरियां जॾहिं हल्को फुल्को हुयो त ज़रा थोरो घणो सोचियो वेंदो हो त भई अगरि मक़बूल आहे त बैक फुट ते बि थियणो पवंदो, या कुझु अहिड़ी ॾिठोसि माज़ी में असां माण्हू इस्टेब्लिशमेंट खे बि ऐं सभिनि खे, पर सिर्फ़ु उन ई सूरत में इस्टेब्लिशमेंट बैक फुट ते न वई जंहिं वक़्तु हुननि पाण मार्शल आर्ट छॾी। हींअर उहो सिस्टम त न आहे। ॾिसो, हर ईंदड़ वक़्त सां गॾु असां वटि फ़र्द बि त मटिबा आहिनि न, ऐं हर माण्हू जी बर्दाश्त आहे, कुझु ऐं हर माण्हू जी सोचणु सम्झण जो अंदाज़ आहे। कुझु माण्हुनि खे अंदाज़ हूंदो आहे त यार भले पिया चवनि, असांखे ख़बर आहे असीं सही आहियूं। कुझु माण्हुनि जो ख़्यालु हूंदो आहे न यार हुननि जी ॿुधूं, हेतिरो गोड़ थिए पियो, हेॾी तनक़ीद थिए पियो। सो हिन अंदाज़ खे सम्झण बि ॾुखियो आहे। हाणे छा चऊं, हिन ते वरी त कलाकनि जा कलाक बहस थी सघे थी। लेकिन बहरहाल अगर तहां हिकिड़ी अगर जमहूरियत नाले का शइ आणणु चाहियो था त माण्हुनि जी राय जो त एहतराम करणु। ज़रूरु, ठीकु सर, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।